अधिकारियों को ॿुधाइण शमन अली मिरारी लाइ भरपूर तालियां घुराई। स्टेज ते तव्हांजे साम्हूं सिंध जो मशहूरु नाम शमन अली मिरारी, उनजी आवाज़ या चाहींदड़ शहीद नज़ीराबाद में तमामु घणा मां ॾिसां पियो त सभिनी मोबाइलूं खणी रिकॉर्डिंग करण लाइ उम्मीद रखां थो त शमन अली मिरारी अव्हांखे अॼु उहे सॉन्ग्स उहे कलाम ॿुधाईंदो जंहिंसां पूरो हाल झूमजी ईंदो हुयो। कीबोर्ड करो कीबोर्ड नहीं खुला माण्हुनि खे ॾाढी बेचैनी मूंखे नज़र अचे थी, महसूस थिए थी मूंखे बाक़ाइदे हर को ॾिसणु चाहे थो यकीनन शमन अली मिरारी खे। शमन अली मिरारी लाइ भरपूर तालियां घुराई। स्टेज ते तव्हांजे साम्हूं सिंध जो मशहूरु नाम शमन अली मिरारी, ताड़ी जी गूंज में घुराई भरपूर तालियां। शमन अली मिरारी नवाब शाह शहर में जो बेहतरीन खूबसूरत प्रोग्राम अरेंज किए हुए है खास फरमाइश में हिकिड़े अहिड़े गीत जी थी आहे वॻो बि अहिड़ो मां पाण पायां पर हिते घणनि जे कारा वॻा पातल आहिनि उन्हनि जी फरमाइश आहे
इहो ज़रूरु चवंदुसि जेके बिल्कुलु सफ़ा पोड़ा हूंदा आहिनि उहे बि नचंदा आहिनि उहे बि डांस कंदा आहिनि पर हाणे हिते इजाज़त न आहे ताड़ियूं त वॼाए सघो था न अजकी घर ते केॾी मंदर ते
कोन्हे पोयां सभई डांस था करनि मिली करे ताड़ी थियूं वञनि अचकी घर ते अचकी घर ते अचकी घर ते कची मंदर ते खर नंगर ते अचकी घर ते अचकी घर ते कची मंदर ते खर नंगर ते अचकी घर ते कची मंदर ते खर नंगर ते खर नंगर ते खर नंगर ते अचकी घर ते अचकी घर ते पर मिली करे भरपूर ताड़ियुनि जो